बे पासे वारे में अवामी तहरीक जी सीनियर अगवान ऐं लेखक कामरेड मनान चांडियो जी ॿी वरसी मल्हाई वई। वरसी तकरीब में अवामी तहरीक जे मरकज़ी सदर लाल जरवार समेत अगवाड़न ऐं कारकुनन शिरकत करे कामरेड मनान चांडियो के लफ्ज़ी भेटा पेश कई। उन मौके ते ख़िताब कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर लाल जरवार चयो त मनान चांडियो सिंध जी क़ौमी हक़नि जी जदोजहद में सरगर्म रहियो ऐं कॾहिं बि मायूस न थियो। संदसि लाज़वाल सियासी सफ़र मज़लूम तबके जी हमेशह रहनुमाई कंदो रहियो। हुन चयो त कामरेड मनान क़ौमी ऐं तबक़ाती जिबर ख़िलाफ़ 4 बहारू अमले जदोजहद कई ऐं आख़िरी दम ताईं पोरियत फ़िक्र सां लड़ियल रहियो। लाल जरवार चयो त सिंध जा तारीख़ी सक़ाफ़ती माग हुकुमराननि तबाह करे छॾिया आहिनि। हमल ढंढ मंछर ढंढ खे तबाह कयो वियो। सिंध ते धारिया क़ाबिज़ बणाए धरती धड़नि खे दरबदर कयो वियो आहे। हुन चयो त रिहाइशी स्कीमनि जे नाले ते सिंध जी लखें एकड़ ज़मीन माफ़िया हवाले कई वई। हाणे ज़रई इनक़लाब जे नाले में 13 लख एकड़ ज़मीन ग़ैर मुल्कियनि खे हवाले कई पई वञे, जंहिं जे ख़िलाफ़ भरपूर जदोजहद जी ज़रूरत आहे। वरसी तक़रीब खे सरतार चांडियो, साजिद महेसर, मुर्क मनान, इरफान मनान, ग़ुलाम मुस्तफ़ा खुआड़ी, आतिफ मल्हा, नजीब चांडियो, गफ़ार मीरजत ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। नाज़रीन, खिपरो तालके में हलंदड़ रोडनि जे कम में ठेकेदारनि पारां नाक़स मटीरियल इस्तेमाल करण ख़िलाफ़ रोड एक्शन कमेटी जे अॻुवाणनि पारां रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक तफ़सील ज़ाकिर शर जी हिन रिपोर्ट में। खिपरो तालके जे लिंक रोडनि जे हलंदड़ कम में ठेकेदारनि पारां नाक़स मटीरियल जे इस्तेमाल ख़िलाफ़ रोड एक्शन कमेटी जे अॻुवान एडवोकेट हुसैन बख्श मरी, ज़फर मरी, खैरमंद मरी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में खाई वेझो काठोड़ो पुल खां डिंग मोरी ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते मुज़ाहिरीन धरती टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जेके रोड आहिनि लोकल ज़ाकिर साहब ही कारपोरेट रोड मंज़ूर थिया आहिनि, जंहिंसां असांजे नॉलेज में आहे। जेके बि कारपोरेट रोड मंज़ूर थिया आहिनि हिननि जो कमु रुकियो आहे ऐं उन जे लाइ असां अप्रोच कई आहे जेके इंजीनियर आहिनि या जेके बि आहिनि अथॉरिटीज़ आहिनि हायर अथॉरिटीज़ खे, त उहे वरी चवनि था त जेको आहे सो हुननि जी जेका ॻाल्हि आहे त कमीशन मुक़ररु आहे, कमीशन ते मसइलो आहे त कमीशन जे करे रोड जो कमु रुकियल आहे। ही जेके पाण पंहिंजा ॿार पंहिंजा शागिर्द औलाद हारी टैक्स जा ड्राइवर दरबदर आहियूं। नारी मज़दूर ही असांजो सभिनी जो बुनियादी हक़ आहे। इहे सभु शयूं आहिस्ता आहिस्ता असां खां खसियूं पियूं वञनि। हिननि जे नाले ते जेका बि करप्शन थिए थी उहा तव्हांजे साम्हूं आहे। हे जेके हिते जा ठेकेदार आहिनि इहे पत्थरनि जे बदिरां मिटी पिया विझनि ऐं जेको आहे सो असांजे आवाम जेका ही मिसकीन मारूड़ा आहिनि, जेको हिते बरसातूं अचनि थियूं त असांखे का निकिरण जी भवा न आहे। असांजी बदकिस्मती आहे जॾहिं ॿोॾ ऐं बारिशूं थियनि थियूं, हीअ असांजे बचड़नि जो, असांजे क़ौम जो, असांजे ज़िंदगी ऐं मौत जो सुवालु आहे। जेको रोड जो असांजो कमु हली रहियो खाही डिंग टू खाही ऐं उन में नाक़स मटीरियल इस्तेमालु कयो पियो वञे। हिन जदीद दौर में असांखे हेड़नि रोडनि जी ज़रूरत न आहे, असांखे कारपोरेट रोडनि जी ज़रूरत आहे। असीं DC खां, असीं ESC खां असीं इहो मुतालबो था करियूं त महिरबानी हिन रोड जेको कमु हले पियो जो नोटिस वठो। असांखे एहतजाजनि ते, असांखे धरणनि ते, असांखे बुख हड़तालनि ते मजबूर न कयो। टैक्स पेयर्स जेके अदा कनि था उन्हनि जा जेके बुनियादी हक़ आहिनि, रोड रस्ता अस्पतालूं स्कूल तालीम, इहे महिरबानी करे उन्हनि खे उन्हनि जे घरनि ताईं रसाए ॾिनियूं वञनि। जे हींअर हिननि खे इन मटीरियल इस्तेमालु कयो वियो आहे ऐं यकीन खां चवां थो 6 महीननि खां पोइ वरी ज़बून हालत में रोड हूंदो। महिरबानी कयो, असां वरी इल्तिजा था कयूं असांखे त घुर था कयूं त महिरबानी कयो असांखे इल्तिजाम ते मजबूर न कयो, असांखे रोडनि ते न आणियो, असांखे धरण ताईं न मदद कयो। महिरबानी करे सुठे नमूने जीअं रोड जो कमु थियणु खपे उहो कमु करे तव्हां ॾेखारियो। कैमरामैन सजाद शर, मोहम्मद इस्माइल गजू सां गॾु ज़ाकिर शर, धरती टीवी न्यूज़ खिपरो।